अस्सलाम वालेकुम व्यूअर्स, वेलकम बैक टू अवलेस ऐं आउं हाज़िर मुंहिंजी ख़िदमत में ग़ुलाम रज़ाक़ कुंभर। जीअं त मूं एशियन सॉफ्ट स्कूल मैनेजमेंट सिस्टम 2020 वर्जन 2.0 जा कुछ ट्रेनिंग वीडियोस शेयर किया हुआ, जिन में असां रजिस्टर अ न्यू स्टूडेंट, फैमिली ट्री, क्रिएट अ न्यू फी वाउचर ऐं व्यू फी पेमेंट डिटेल्स खे सम्झियो हुयोसीं। हिन वीडियो में असां जेकी भी स्कूल में शागिर्द मौजूद आहिनि, एक्टिव आहिनि, उन्हनि सभिनी जो वाउचर हिकु क्लिक में क्रिएट कंदासीं नवंबर महीने जे लाइ। अहिड़े हिसाब सां हर महीने जो क्रिएट थींदो वाउचर। जीअं त असां क्रिएट अ न्यू फी वाउचर में सिर्फ़ु ऐं सिर्फ़ु हिकिड़े शागिर्द जे लाइ अलॻि अलॻि वाउचर क्रिएट करे सघूं था, जंहिंमें असांखे काफ़ी टाइम लॻंदो। ऐं हीअ असां ख़ासि तौर ते तॾहिं इस्तेमालु कंदा आहियूं जॾहिं असांजो को नओं शागिर्द एडमिट थिए स्कूल में, उन जे लाइ कोई एडमिशन फ़ी वाउचर तयारु करियूं। ऐं उन खां अलावा मंथली फ़ी वाउचर, सिक्योरिटी डिपॉज़िट, एग्ज़ाम फ़ी या ओल्ड बैलेंस जे लाइ इस्तेमालु कंदा आहियूं। हिन खे सम्झण जे लाइ अव्हां गुज़िरियल वीडियोस ॾिसंदा, मां क्लोज़ थो करियां हिन खे। हाणे व्यू फ़ी पेमेंट डिटेल्स में असां ईंदासीं, ॾिसंदासीं शागिर्द मुज़मिल जे हिते अक्टूबर 2020 जी वाउचर आहे हिकिड़ो, वाउचर नंबर 2671। इन जी फ़ी आहे 800 रुपया, 800 हिन पे कई आहे 600, बैलेंस हिन ॾे 200 रुपया आहे। अहिड़े हिसाब सां तहारामान ॾे अक्टूबर महीने जा 2 वाउचर आहिनि, हिकिड़ो आहे एडमिशन फ़ी, ॿियो आहे मंथली फ़ी। हीअ असांजो हिन क्रिएट न्यू फ़ी वाउचर मां तयारु थियल आहिनि, जेकी असां गुज़िरियल वीडियो में तयारु कया हुआसीं। ऐं इन में असांजो हिन ॾे बैलेंस आहे हींअर 650। अहिड़े हिसाब सां हर शागिर्द ॾे हीउ जेको वाउचर आहे ठहियल अॻ में ई, उहो अक्टूबर महीने जो आहे। हाणे असांजो हीउ हले थो नवंबर महीनो। असां नवंबर महीने जी जेका सो फीस वाउचर तयारु कंदासीं नवंबर महीने जो। हिनखे मां क्लोज़ करियां थो। असां पहिरीं शागिर्द ॾिसूं त असां वटि केतिरा आहिनि। लिस्ट ऑफ स्टूडेंट्स, अवेलेबल स्टूडेंट्स में ईंदासीं। हिते ॾसे थो टोटल इनरोलमेंट जेकी अवेलेबल आहिनि उहे आहिनि 4। 1 2 3 4 शागिर्द आहिनि टोटल। इन्हनि सभिनी ॾे सिर्फ़ु ऐं सिर्फ़ु अक्टूबर महीने जी फ़ीस फ़िक्स थियल आहे। हाणे असां चाहियूं था त हिननि सभिनी ॾे हिकु क्लिक में असांजी नवंबर महीने जी फ़ीस जनरेट थी वञे, फ़िक्स थी वञे हिननि सभिनि जे मथां। पोइ चाहे असांजा 4 शागिर्द हुजनि, 10 हुजनि, 20, 30, 40, 50, 100, हज़ारनि जे तइदाद में हुजनि, पर हिकु क्लिक में हिननि सभिनी ॾे नवंबर महीने जी फ़ीस फ़िक्स थी वेंदी। हाणे अचो त हुन जे लाइ कुझु स्टेप्स वठूं। क्लोज़ कंदुसि ऐं मेन मेन्यू तां जनरेटर खे क्लिक कंदुसि। पोइ हिन में असांजो ही विंडो अची वई आहे, जंहिंमें काफ़ी पोर्शन्स आहिनि। जनरेट मंथली, एग्ज़ाम फ़ीस, अपडेट डिस्काउंट लेट फ़ीस, डिलीट फ़ीस, जनरेट स्टूडेंट अटेंडेंस, जनरेट एम्प्लॉई सैलरी। असांजो कमु आहे जनरेट मंथली फ़ी या एग्ज़ाम फ़ीस ते, हिन ग्रुप ते। सो हिन में कुझु फील्ड्स आहिनि: सेशन, मंथ, फ़ी टाइप, डेट ऑफ वाउचर। मां सेशन सिलेक्ट कंदुसि जेको हलंदड़ आहे 2020-2021 महीनो। मां नवंबर महीने जी फ़ीस जनरेट थो करणु चाहियां हर शागिर्द ॾे। ऐं फ़ी कहिड़े क़िस्म जी थो मां चाहियां? मां फ़ीस थो चाहियां मंथली फ़ी हिननि ॾे हुजे, मंथली ट्यूशन फ़ी। मां हिन वाउचर खे, जेकी बि वाउचर क्रिएट थींदा उन्हनि खे हिकिड़ी तारीख़ थो ॾियां, फॉर सपोज़ मंडे 2 नवंबर। ऐं मां जनरेट फ़ी खे क्लिक कंदुसि त मूंखे हिकिड़ो मैसेज ॾिनई, यू आर अबाउट टू रन एन एपल क्यूरी दैट विल मॉडिफाई डेटा इन योर टेबल। येस खे क्लिक कंदुसि त असांजो इहो फर्दर एक्शन थींदो। नो खे क्लिक कंदुसि त ही कैंसिल थींदो। येस। हाणे पुछे पोइ यू आर अबाउट टू अपेंड 4 रॉस। 4 रिकॉर्ड्स असांजा जमा थींदा, शामिलु थींदा हिन फ़ीस रिकॉर्ड में 4 स्टूडेंट्स जा। येस खे कंदुसि त मुंहिंजो तयारु थी वेंदा 4 रिकॉर्ड्स। नो खे क्लिक कंदुसि त कैंसिल थींदा। येस। हीउ ॾिसो असांजो हिकिड़ो फॉर्म अची वियो, जंहिंमें असांखे ॾेखारियईं मंथली ट्यूशन फ़ी जनरेटेड सक्सेसफुली। हीअ वाउचर डेट जेका असां ॾिनीसीं 2/11/2020। वाउचर नंबर्स हीअ अची विया, हर हिकु शागिर्द जो अलॻि तयारु थी वियो। तासीन रहमान, तहा रहमान, वकास अली, मुज़मिल। टोटल असां वटि 4 स्टूडेंट्स आहिनि हींअर डेटाबेस में, हिन सॉफ्टवेयर में, जंहिंजे करे हिन 4 जी सिर्फ़ु फ़ीस जनरेट थी आहे। जेकी बि शागिर्द हूंदा, चाहे हज़ारनि जे तइदाद में हुजे, उहो इन तरीक़े सां जनरेट थींदा
ऐं उन्हनि जी फ़ीस जेका आहे उहा क्लास वाइज़ थी वेंदी। जीअं त ॾिसो, हीअ क्लास आहे तासीन रहमान, हिन जो नर्सरी क्लास आहे, सेशन 2020-2021। मंथली फ़ी आहे नवंबर महीने जी 600 रुपया। ऐं अहिड़े हिसाब सां वरी हीअ आहे ताहा रहमान, क्लास 5 जो शागिर्द आहे, हिन जी बि मंथली फ़ी आहे नवंबर जी 650 रुपया, क्लास 5 जी 650 रुपया फ़ीस आहे। ऐं वकास अली 6 में आहे, इन जी 700 रुपीज़ जनरेट थी आहे। ऐं हीअ आहे मुज़मिल, 8 क्लास जो स्टूडेंट आहे, इन ॾे 800 रुपीज़ जनरेट थी चुकी आहे। सो ही सॉफ्टवेयर जॾहिं अवां क्लिक कंदव त ही जेकी बि शागिर्द हूंदा उन्हनि जे क्लास जे मुताबिक़ उन्हनि ॾे फ़ीस फिक्स कंदो। मां हिन खे क्लोज़ थो करियां, हिन विंडो खे बि क्लोज़ थो करियां। हाणे मेन मेन्यू मां व्यू फ़ी पेमेंट डिटेल्स ते ईंदुसि ऐं मां हितां को बि शागिर्द खणंदुसि मुज़मिल। त हीअ ॾिसो, वाउचर नंबर 9 हिकिड़ो तयारु थी आयो आहे 2/11/2020 ते। हिन जी ड्यू डेट 10 ॾींहं जे फ़र्क़ ते रखियलु आहे, 11/11/2020, सेशन 2020-2021। ऐं फ़ी टाइप मंथली फ़ी, मंथ एंड ईयर नवंबर 2020, एरियर्स 200 रुपया, लेट फ़ी 0 आहे, करंट मंथ जी फ़ी आहे 800 रुपया ऐं टोटल 1000 रुपया थी विया। वञी 800 रहियल ऐं 200 रहियल ऐं करंट फ़ी 800 रुपया, टोटल थिया 1000। डिस्काउंट 0 आहे, पेड 0 आहे, त बैलेंस ड्यू थियो अची 1000 रुपया। ही नवंबर महीने जी फ़ीस असांजी हिन ॾे फिक्स थी वई आहे मुज़मिल ॾे। ऐं जॾहिं असां वाउचर क्रिएट कंदासीं हुनखे जेका डेट ॾींदासीं त लास्ट डेट जेका हूंदी, ड्यू डेट हर शागिर्द जे लाइ वाउचर ते उहा अची वेंदी 10 ॾींहं जे फ़र्क़ ते। सो हाणे अचो त ॿियो स्टूडेंट ॾिसूं, ताहा रहमान ॾे 3 वाउचर आहिनि टोटल, 2 अक्टूबर जा, हिकिड़ो नवंबर जो, सेम तारीख़ आहे। वाउचर नंबर चेंज थींदो ऐं हिन ॾे फ़ीस 650 रुपया आहे। हिन अक्टूबर में फ़ीस जमा न कराई हुई, ॾिसो हुन ॾे बैलेंस आहे 650, उहो नेक्स्ट मंथ ऑटोमेटिक एड थी वियो आहे नवंबर में 650 रुपया इज़ एरियर्स। ऐं करंट मंथ जी फ़ीस आहे 650, टोटल थिया 1300। अहिड़े हिसाब सां तासीन रहमान आहे, तासीन रहमान बि अक्टूबर में फ़ीस जमा न कराई हुई, 600 रुपया हुन ॾे रहनि पिया, त नवंबर में उहा ऑटोमेटिक 600 रुपया एरियर्स में अची वई ऐं करंट 600, टोटल थिया 1200। अहिड़े तरीक़े सां वरी वकास ते बि नवंबर जी फ़ी जनरेट थी चुकी आहे, 700 रुपीज़ एरियर्स में अचनि था, छो जो हुन अक्टूबर में जमा न कराया। ऐं करंट मंथ जी 700, टोटल थिया 1400 रुपीज़। पेड में 0 आहे, डिस्काउंट को बि न आहे, टोटल थिया हिन ॾे 1400 रुपया ड्यू। अहिड़े हिसाब सां असां जनरेट करे सघूं था सभिनी शागिर्दनि जी फ़ीस वाउचर हर महीने। असांजा ईंदड़ वीडियोज़ ॾिसण न विसारींदा। थैंक्स फॉर वॉचिंग। अल्लाह हाफ़िज़।